नासिन नसीराबाद में करबला के शहीदन के भेटा पेश करण लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते सबीलूं लगायूं वयूं आहिनि। इन हवाले से रिपोर्ट करे रहियो आहे बशीर लगारी। करबला की सरजमीन ते इस्लाम के सर बुलंद करण लाइ कुर्बानी ॾींदड़ रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के खानदान इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं शोहदाए करबला के भेटा पेश करण लाइ नसीराबाद में मुख़्तलिफ़ मक्तब फ़िक्र के माण्हुनि पारां शहर के मुख़्तलिफ़ चौकनि चौराहनि घिटियुनि रस्तनि ऐं पंहिंजनि घरनि ऐं दुकाननि के अॻियां मिठी शरबत ऐं थधे पानी जो सबीलूं लगायूं वयूं आहिनि। सबील इमाम हुसैन अलैहिस्सलाम लगाईंदड़ आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चवनि था त शिमर मलाउन जॾहिं मौला हुसैन जो अठीअ खां वठी पाणी बंदि कयो, हुन करबला जी यादि खे असां अॼु पाणीअ जी सबील हुन अली असगर जे लाइ लॻाईंदा आहियूं। नगर न्याज़ करे उन्हनि खे यादि कंदा आहियूं। मौला हुसैन जे गम जे करे उनजी सबील हलाईंदा हुआ भाई। सबील नज़र हुसैन सबील हलाईंदा, उन्हनि खे प्यासनि जे करे उन्हनि खे न मिली, असां ग़रीबनि खे पियाईंदासीं, उन्हनि खे प्यासनि खे मिलंदी। करबला जी बेटा में यज़ादारियूं सबीलियूं मजलिसूं नगर न्याज़ उन जे नाले जी ऐं मासूम ॿारनि खे तसीम कंदा आहियूं त जीअं त असां सवाब ख़ातिर कंदा आहियूं सबीलियूं ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे नाले जी कंदा आहियूं। नसीराबाद में सबील इमाम हुसैन अलैहिस्सलाम लगाइण वारनि जूं ॻाल्हियूं उन्हनि जो चवणु हुयो त असां ही सबील इमाम हुसैन अलैहिस्सलाम करबला जे शहीदनि ख़ासि तौर ते शहज़ादे अली असगर ऐं शहज़ादी मासूम सकीना सलामुल्लाह अलैहा जी यादि में सबीलूं लगाईंदा आहियूं। कैमरामैन मोहसिन कुतुब ओडाणो सां गॾु बशीर अहमद लिगारी, आवाज़ टीवी नसीराबाद।